ओम शांति। अॼु जी मिली तारीख़ आहे 5/3/2025। मिठा मिठा बाप दादा चवंदा मिठे मिठे ॿार, ख़ुशी जहिड़ी खुराक न आहे। तव्हां ख़ुशी में हलंदे फिरदे पैदल हलो, पैदल कंदा बाप खे यादि करो त पावन थी वेंदव। प्रश्न: कोई बि कर्म विक्रम न थिए उन जी युक्ति छा आहे? कोई भी कर्म विक्रम न थिए उन जी युक्ति छा आहे? विक्रम सां बचण जो साधना श्रीमत। बाप जी जो पहिरीं श्रीमत आहे कि पंहिंजे खे आत्मा समझ मूंखे यादि करो। हिन श्रीमत ते हलो त तव्हां विक्रम जी ठही वेंदा। बाप जी जो पहिरीं श्रीमत आहे पंहिंजे खे आत्मा सम्झी मूंखे यादि करो। हिन श्रीमत ते हलो त विक्रम जी थी वेंदा। ओम शांति। रूहानी ॿार हिते बि वेठा आहिनि और सभी सेंटर्स ते बि वेठा आहिनि। सभी ॿार ॼाणंदा आहिनि कि हाणे रूहानी बाबा आयल आहिनि। उहे असांखे हिन पुराणी सीची पतित दुनिया खां पोइ घर वठी हलंदा। बाबा आया ई आहिनि पावन ठाहिण ऐं आत्माउनि सां ई ॻाल्हि कंदा आहिनि। बाबा आया आहिनि असां सभिनि खे पावन ठाहिण ऐं बाबा आत्माउनि सां ई ॻाल्हाईंदा आहिनि। आत्मा ई कननि द्वारा ॿुधंदी आहे। श्री बाप खे पंहिंजो शरीर त आहे न, इन करे बाप चईंदा आहिनि मां शरीर जे आधार सां पंहिंजी पहचान ॾींदो आहियां। मां साधारण तन में अची करे तव्हां ॿारनि खे पावन ठाहिण जी युक्ति ॿुधाईंदो आहियां। उहो बि हर कल्प अची करे तव्हांखे युक्ति बतलाईंदा आहिनि। हिन कारण राज्य में, हिन रावण राज्य में तव्हां केतिरा दुखी थी आहियो न। रावण राज्य शोक वाटिका में तव्हां आहियो। रावण राज्य शोक वाटिका में तव्हां आहियो। कलयुग खे चइबो आहे न दुखधाम। अच्छा, रावण राज्य में केतिरा दुखी थी आहियूं। रावण राज्य शोक वाटिका में असां आहियूं असां। कलयुग खे ई चइबो आहे दुखधाम, सत्युग खे चइबो आहे सुखधाम। सुखधाम आहे कृष्णपुरी स्वर्ग। उहो त सभी आहिनि, उहो त हाणे आहिनि। ॿार सुठी रीति ॼाणंदा आहिनि कि हाणे बाबा आयल आहिनि, असांखे पढ़ाइण लाइ हिते आया आहिनि। बाबा चईंदा आहिनि तव्हां घर में बि स्कूल ठाहे सघंदा आहियो, पावन ठहिण ऐं ठाहिण। बाबा चईंदा आहिनि तव्हां घर में बि स्कूल ठाहे सघंदा आहियो, पावन ठहिण ऐं ठाहिणो। तव्हां पावन ठहींदा पोइ दुनिया बि पावन ठहींदी। हाणे त इहा भ्रष्टाचारी पतित दुनिया आहे न। हाणे आहे ई रावण जी राजधानी। इन ॻाल्हियुनि खे जो सुठी रीति सम्झंदा आहिनि उहो पोइ ॿियनि खे बि सम्झाईंदा। हाणे रावण जी राजधानी आहे त जीअं राजधानी में अलॻि अलॻि माण्हू हूंदा आहिनि, हीअं रावण जी राजधानी में बि केॾा माण्हू आहिनि। बाबा चवनि था कि इन ॻाल्हियुनि खे जो सुठी रीति सम्झो आहे उहो ॿियनि खे सम्झाईंदो आहे। बाप त सिर्फ़ु चईंदा आहिनि ॿार पंहिंजे खे आत्मा समझ मुझ बाप खे यादि करो। ॿियनि खे बि ईअं सम्झायो। बाबा आया आहिनि, कंहिं चईंदा आहिनि मूंखे यादि करो त तव्हां पावन ठही वेंदव। ईअं ॿियनि खे ॿुधायो। कोई बि आसुरी कर्म न करो। माया तव्हां सां जो छीछी कर्म कराईंदी उहो कर्म ज़रूरु विक्रम ठहींदो। पहिरें नंबर में जो चईंदा आहिनि ईश्वर सर्वव्यापी, इहे बि माया कहलाई न। माया तव्हां सां हर ॻाल्हि में विक्रम कराईंदी आहे। कर्म अकर्म विक्रम जो राज ई सम्झायो आहे न बाबा असांखे। कर्म अकर्म विक्रमनि जो राज बाबा सम्झायो आहे। त माया त हर ॻाल्हि में विक्रम कराईंदी। श्रीमत ते अधु कल्प तव्हां सुख भोगंदा आहियो, अधु कल्प पोइ रावण जी मत ते दुख भोगंदा आहियो। हिन रावण राज्य में तव्हां भक्ति जो कंदा आहियो, हेठि ई उतरंदा आया आहियो।
तव्हां हिन ॻाल्हियुनि खे न ॼाणंदा आहियो। बिल्कुलु ई पथर बुद्धि हुयो, बिल्कुलु ई पथर बुद्धि हुयो। पथर बुद्धि ऐं पारस बुद्धि ॻाईंदा आहिनि। भक्ति मार्ग में बि चईंदा आहिनि, हे ईश्वर इन्हनि खे सुठी बुद्धि ॾियो त इहे लड़ाई आदि बंदि करे छॾनि। न भक्ति मार्ग में बि बुद्धि जे लाइ चईंदा आहिनि कि भॻवान खे चईंदा आहिनि कि सुठी बुद्धि ॾियो। मतिलबु भॻवानु बुद्धिवाननि जी बुद्धि, असांजी बुद्धियुनि खे परिवर्तन कंदा आहिनि न। तव्हां ॿार ॼाणंदा आहियो, बाबा ॾाढो सुठी बुद्धि हाणे ॾियनि था। बाबा चईंदा आहिनि, मिठे ॿार, तव्हांजी आत्मा जो पतित ठही आहे, उनखे पावन ठाहिणो। ज्ञान जी यात्रा सां बल घुमो फिरो बाबा जी यादि में। तव्हां केतिरो बि पैदल करे करे वेंदव, तव्हांखे शरीर बि भुलिजी वेंदो। ॻायल आहे न, शरीर जहिड़ी ॻायल आहे न, ख़ुशी जहिड़ी खुराक न आहे। त बाबा जी यादि में त वैसे ई ख़ुशी थी वेंदी आहे। मनुष्य धन कमाइण लाइ केतिरो दूर दूर ख़ुशी सां वेंदा आहिनि। हिते तव्हां केतिरा धनवान संपत्तिवान ठहींदा आहियो। बाबा चईंदा आहिनि, मां कल्प कल्प अची करे तव्हां आत्माउनि खे पंहिंजो परिचय ॾींदो आहियां। हिन समय सभु पतित आहिनि जो मूंखे सॾु कंदा रहंदा आहिनि कि पावन ठाहिण लाइ अचो। आत्मा ही बाप खे सॾु कंदी आहे। रावण राज्य में शोक वाटिका में सभी दुखी आहिनि। रावण राज्य सॼी दुनिया में आहे। हिन समय ही तमो प्रधान सृष्टि आहे। सतो प्रधान देवताउनि जा चित्र खड़ा आहिनि। गायन बि आहे न, गायन बि उन्हनि जो ई आहे। शांतिधाम सुखधाम वञण जे लाइ मनुष्य केतिरो मथो मारंदा आहिनि। इहे थोरी कोई ॼाणंदो आहे भॻवानु कीअं अची करे भक्ति जो फल असांखे ॾींदा आहिनि। त बाबा असांखे चवनि था, ॾिसो, सन्यासी माण्हू या दुनिया में जो बि माण्हू आहिनि, उहे चईंदा आहिनि असां मरूं मथे वञूं। सन्यासी बि चईंदा आहिनि असां ब्रह्म में लीन थी वञूं। ऐं जो शरीर छॾंदो आहे उनखे उन लाइ लिखंदा आहिनि स्वर्गवासी थियो। त दुनिया में माण्हू मथो मारनि था न शांतिधाम सुखधाम में वञण लाइ। इहे थोरी कोई ॼाणंदो आहे भॻवानु कीअं अची करे भक्ति जो फल ॾींदो आहे। त हाणे सम्झंदा असांखे भॻवान सां फल मिले थो। भक्ति जा 2 फल आहिनि, हिकु मुक्ति, ॿियो जीवन मुक्ति। इहे सम्झण जी ॾाढी महीन ॻाल्हि आहे। भक्ति जा 2 फल आहिनि, मुक्ति, जीवन मुक्ति। इहे सम्झण जी ॾाढी महीन ॻाल्हियूं आहिनि। जंहिं शुरू खां वठी करे ॾाढी भक्ति कई हूंदी, उहो ज्ञान सुठी रीति वठंदो त फल बि सुठो पाईंदो। भक्ति कम कई हूंदी त ज्ञान बि कम वठंदा, फल बि कम पाईंदा। हिसाब आहे न, नंबरवार पद आहे। बाप चईंदा आहिनि, मुंहिंजो ठही करे विकार में किरियो त गोया मूंखे छॾियो, हिकदमि हेठि वञी करे पईंदा। कोई बि किरी करे पोइ किरी करे उथी बि वेंदा आहिनि। कई पोइ किरी करे उथी बि पईंदा आहिनि। कोई त बिल्कुलु ई गटर में ई किरी पईंदा आहिनि, बिल्कुलु सुधरंदा ई न आहिनि। कोई खे दिलि अंदरि खाईंदो आहे, दुख थींदो आहे। असां भॻवान सां प्रतिज्ञा कई ऐं पोइ उन्हनि खे धोखो ॾेई छॾियो, विकार में किरी पियासीं, पोइ उन्हनि खे अंदरि खाईंदो आहे। बाप जो हथु छॾियो, माया जो ठही वियो, उहो पोइ वायुमंडल ई ख़राबु करे ॾींदा आहिनि, श्रापित थी वेंदा आहिनि। बाप सां गॾु धर्मराज बि आहे न, हुन समय पतो न पवंदो आहे कि असां छा कंदा आहियूं। बाद में पोइ पश्चाताप थींदो आहे। अहिड़ा ॾाढा हूंदा आहिनि, कंहिंजो खून आदि कंदा आहिनि त जेल में वञिणो पवंदो आहे, पोइ पश्चाताप थींदो आहे, नाहिक हुनखे मारियो। गुस्से में अची करे मारदा बि ॾाढा आहिनि। ढेर समाचार अख़बार में पईंदा आहिनि। तव्हां त अख़बार पढ़ंदा न आहियो। दुनिया में छा छा थिए थो तव्हांखे मालूम न पवंदो आहे। दिन प्रतिदिन हालतियूं ख़राबु थींदी वेंदियूं आहिनि। सीढ़ी हेठि उतरणी आहे। तव्हां हिन ड्रामा जे राज खे ॼाणंदा आहियो। बुद्धि में इहे ॻाल्हियूं आहिनि, इहा ॻाल्हि आहे कि बाबा खे ई यादि करो। कोई बि अहिड़ो छीछी कर्तव्य न करो जंहिंसां रजिस्टर ख़राबु थिए। बाप चईंदा आहिनि, मां तव्हांजो टीचर आहियां। टीचर वटि स्टूडेंट जी पढ़ाई जो
वह चाल चलन जो रिकॉर्ड रहंदो आहे। कोई जी चाल ॾाढी सुठी, कोई जी घटि, कोई जी बिल्कुलु ई ख़राबु आहे। नंबरवार त आहिनि, इहे बि सुप्रीम बाप केतिरो ऊच पढ़ाईंदा आहिनि। उहो पोइ हर हिक जी चाल चलन खे ॼाणंदा आहिनि। तव्हां ख़ुदि बि ॼाणे सघंदा आहियो, असां में इहा आदत आहे, हिन कारण असां फेल थी वेंदासीं। बाबा त हर ॻाल्हि क्लियर करे सम्झाईंदा आहिनि। पूरी रीति पढ़ाई न पढ़ंदव, कंहिंखे दुख ॾींदव त दुखी थी करे मरंदव, पद बि भ्रष्ट थी वेंदव, है न। पूरी रीति पढ़ाई न पढ़ंदव, कंहिंखे दुख ॾींदव त दुखी थी करे मरंदव, पद बि भ्रष्ट थी वेंदव, सजायूं बि ॾाढी खाईंदव। त बाबा असांखे चवनि था कि असांखे हाणे पूरी रीति पढ़ाई पढ़णी आहे। अगरि पूरी रीति पढ़ाई न पढ़ी कंहिंखे दुख ॾींदव त दुखी थी करे मरंदव, पद बि भ्रष्ट थी वेंदव। मिठे ॿार, पंहिंजी ऐं ॿियनि जी तक़दीर ठाहिणी आहे त रहमदिल जा संस्कार धारण करो। जीअं बाप रहमदिल आहे तॾहिं टीचर ठही करे तव्हांखे पढ़ाईंदा आहिनि न। बाबा खे रहम पवंदो आहे तॾहिं त बाबा असांखे पढ़ाइण ईंदा आहिनि न। कोई ॿार सुठी रीति पढ़ंदा आहिनि ऐं पढ़ाईंदा आहिनि, हिन में रहमदिल ठहिणो हूंदो आहे। त ईअं असांजे आसपास बि जो माण्हू आहिनि उन्हनि ते रहम करो। अगरि उहे मुख सां नथा सम्झनि त उन्हनि जे लाइ शुभभावना, शुभकामना करो। उन्हनि जे लाइ सुठो सुठो सोचो ताकी उहे ग़लति कम सां बची वञनि। टीचर रहमदिल आहे न, कमाई जो रास्तो ॿुधाईंदा आहिनि कि कीअं सुठो पोजीशन तव्हां पाए सघंदा आहियो। न पढ़ाई में त अनेक प्रकार जा टीचर हूंदा आहिनि, इहे त हिकु ई टीचर आहे। पढ़ाई बि हिकु ई आहे, मनुष्य सां देवता ठहिण जी। इन में मुख्य आहे ई पवित्रता जी ॻाल्हि। पवित्रता ई सभु मांगदा आहिनि। पाप त रास्तो ॿुधाइनि था, परंतु जंहिंजी तक़दीर में न त तदबीर छा करे सघंदा आहिनि। ऊच मार्क्स पाइण जो ई न त टीचर तदबीर बि छा करे। इहा बेहद जो टीचर आहे न, मतिलबु तक़दीर में न आहे त टीचर पुरुषारत बि छा कराईंदो। बाप चईंदा आहिनि ताकी कोई सृष्टि जी आदि मध्य अंत जी हिस्ट्री सम्झाए न सघंदो। तव्हांखे हर हिकु ॻाल्हि बेहद जी सम्झाए बि आहे न। तव्हांजो आहे बेहद जो वैराग्य, इहे बि तव्हांखे सिखलाईंदा आहिनि। जबकि पतित दुनिया जो विनाश, पावन दुनिया जी स्थापना थियणी आहे, इहे बि तव्हांखे सिखलाईंदा आहिनि। जबकि पतित दुनिया जो विनाश, पावन दुनिया जी स्थापना थियणी ई आहे। सन्यासी त निवृत्ति मार्ग वारा आहिनि। वास्तव में उन्हनि खे त जंगल में रहणो आहे। पहिरियों ऋषि मुनि आदि जॾहिं जंगल में रहंदा हुआ, उहो सतो प्रधान ताक़त हुई त मनुष्य खे खींचंदा हुआ। किथे किथे कुटियाइनि में बि उन्हनि खे भोजन वञी करे पहुचाईंदा हुआ। सन्यासियुनि जे मंदर बि न ठाहींदा आहिनि, मंदर हमेशह देवताउनि जा ठाहींदा आहिनि। तव्हां कोई भक्ति न कंदा आहियो, तव्हां योग में रहंदा आहियो। उन्हनि खे त ज्ञानी आहे ब्रह्म तत्व खे यादि करण जो, बसि ब्रह्म में लीन थी वञो। परंतु सिवाइ बाप जे हुते त कोई वठी न वञी सघंदो आहे न। बाबा ईंदा ई आहिनि संगम युग ते अची करे देवी देवता धर्म जी स्थापना कंदा आहिनि। बाक़ी सभी आत्मायूं वापसि हली वेंदियूं, छो जी तव्हांजे लाइ नई दुनिया खपे। पुराणी दुनिया जो कोई बि रहणो न खपे। असांजे लाइ नई दुनिया खपे जंहिंमें पुराणी दुनिया जो कोई बि रहणो न खपे। तव्हां सॼे विश्व जा मालिक ठहींदा आहियो, इहे त तव्हां ॼाणंदा आहियो। जॾहिं असांजो राज्य हुयो त सॼे विश्व में असां ई हुआसीं, ॿियो कोई खंड न हुयो। हुते ज़मीन त ॾाढी रही,
हिते ज़मीन केतिरी आहे, पोइ बि समुद्र खे सुकाए करे ज़मीन कंदा रहंदा आहिनि। छो जो मनुष्य वधंदा रहंदा आहिनि। इहे ज़मीन सुखाइण आदि विलायत वारनि सां सिखिया आहिनि। बॉम्बे पहिरियों छा हुई, पोइ बि न रहंदी। बाबा त अनुभवी आहे। सम्झो अर्थक्वेक थींदी आहे, उहा मूसलधार बरसाति थींदी आहे, त पोइ छा कंदा आहिनि? ॿाहिरि त निकिरी न सघंदा। नेचुरल क्लैमिटीज़ त ॾाढियूं ईंदियूं, न त एतिरो विनाश कीअं थींदो। सतयुग में त सिर्फ़ु थोरा भारतवासी ई हूंदा। अॼु छा आहिनि, कल्ह छा हूंदा, इहे सभु तव्हां ॿार ई ॼाणंदा। इहे ज्ञान ॿियो कोई ॾेई न सघंदो। बाबा चईंदा आहिनि, तव्हां पत ठहिया इन करे मूंखे सॾु कंदा आहियो की अची करे पावन ठाहियो, त ज़रूरु ईंदमि त पावन दुनिया स्थापना थींदी न। तव्हां ॿार ॼाणंदा आहियो बाबा आयल आहिनि। युक्ति केतिरी सुठी ॿुधाईंदा आहिनि। भॻवान वाच्य मनमना भव। देह से देह जे सभी संबंधन के छॾे मामेकम यादि करो, है न। मामेकम यादि करो, इन में ई महिनत आहे। ज्ञान त ॾाढो सहज आहे, नंढो ॿार बि झटि यादि करे वठे। बाक़ी पंहिंजे खे आत्मा सम्झी ऐं बाप खे यादि करे उहो इम्पॉसिबल आहे। वॾनि जी ॿुधी में ई ठहिरी न सघंदो, त नंढा पोइ कीअं यादि करे सघंदा। पर शिव बाबा चईंदा, परंतु आहिनि त बेसमझ न। असां बि बिंदी, बाबा बि बिंदी। इहे स्मृति में अचणु बिल्कुलु मुश्किल लॻंदो आहे। इहे ई यथार्थ यादि करिणो। मोटी चीज़ त आहे न। बाप चईंदा आहिनि, यथार्थ रूप मां बिंदी आहियां, हिन करे मां जो आहियां, जीणो आहियां, उहो सिमरन करणु। इहा ॾाढी वॾी महिनत आहे। इहा वॾी महिनत आहे। बाबा चवनि था, उहो त चई ॾींदा आहिनि परमात्मा ब्रह्म तत्व आहे, ऐं असां चईंदा आहिनि उहो त हिकदमि बिंदी आहे। राति ॾींहं जो फ़र्क़ु आहे न। ब्रह्म तत्व जिते सां आत्मा ई रहंदियूं आहिनि, उन्हनि खे परमात्मा चई ॾींदा आहिनि। ॿुधी में रहणो खपे। असां आत्मा आहियूं, बाबा जा ॿार आहियूं। हिन कननि सां ॿुधूं था। बाबा हिन मुख सां ॿुधाईंदा आहिनि की मां परमात्मा आहियां, परे ते परे रहण वारो। तव्हां बि परे ते परे रहंदा आहियो, परंतु जनम मरण में ईंदा आहियो। मां न ईंदो आहे। तव्हां हाणे पंहिंजे 84 जन्मनि खे सम्झो। बाबा जे पाठ खे बि सम्झो आहे। आत्मा कोई नंढी वॾी न थींदी आहे। बाक़ी आयरन एजेड में अचण सां मेरी थी वेंदी आहे। एतिरी नंढी सी आत्मा में सॼो ज्ञान आहे। बाबा बि एतिरो छंडो आहे, परंतु उन्हनि खे परमात्मा चइबो आहे। उहो ज्ञान जो सागर आहे। तव्हांखे अची करे सम्झाईंदा आहिनि। हिन समय तव्हां जो पढ़ो था, कल्प पहिरियों बि पढ़ियो हुयो। जंहिंसां तव्हां में दैवी गुण आया हुया त तव्हां देवता ठही विया। तव्हां में बि सभिनि खां खोटी तक़दीर उन्हनि जी आहे, जो पते ठही पंहिंजी बुद्धि खे मलीन ठाहे छॾींदा आहिनि। बाबा जो ठहिण खां पोइ त खोटी तक़दीर थी वई न। छो जो उन्हनि में धारणा न थी सघंदी आहे। दिलि अंदरि खाईंदी रहंदी। ॿियनि खे चई न सघनि पवित्र ठहो। अंदरि सम्झंदा आहिनि पावन ठहींदे ठहींदे असां हार खाई वरिती की कमाई चट थी वई। अहिड़ा माण्हू अंदरि सम्झंदा आहिनि। पोइ ॾाढो समय लॻी वेंदो आहे। हिकु ई चोट ज़ोर सां घायल करे ॾींदी आहे। रजिस्टर ख़राबु करे छॾींदा आहिनि न। बाबा चईंदा आहिनि, तव्हां माया सां हार खाई, तव्हांजी तक़दीर खोटी आहे। माया जी जगत जी ठहिणो आहे। जगत जीत महाराजा महारानी खे ई चइबो आहे। त जगत जीत केरु हूंदो, जो सतयुग में महाराजा महारानी जो पाठ वॼाईंदा। प्रजा खे थोरी चईंदासीं जगत माया जी जगत जीत। हाणे दैवी स्वर्ग जी स्थापना थिए थी। पंहिंजे लाइ जो कंदव सो पाईंदव। दैवी स्वर्ग जी स्थापना थिए थी। जेतिरो पावन ठही ॿियनि खे ठाहींदव, ॾाढो दान करण वारनि खे फल बि त मिलंदो न। जेतिरो पावन ठही ॿियनि खे ठाहींदव, ॾाढो दान करण वारो खे फल बि त मिलंदो न। दान करण वारनि जो नाम बि थींदो आहे। ॿिए जन्म में अल्पकाल जो सुख पाईंदा आहिनि।
जेका दान करण वारा हूंदा आहिनि उन्हनि जो नाम बि ॾाढो थींदो आहे। ॿिए जन्म में अल्पकाल जो सुख पाईंदा उहो दान करण वारा। हिते त 21 जन्मनि जी ॻाल्हि आहे। पावन दुनिया जो मालिक ठहिणो। हिते त 21 जन्मनि जी ॻाल्हि आहे। हिते जो दान कंदा आहिनि उनखे ॿिए जन्म में अल्पकाल जो सुख मिलंदो आहे। हिते त 21 जन्मनि जो सुख मिलणो आहे। पावन दुनिया जो मालिक ठहिणो आहे। जो पावन ठहिया आहिनि उहे ई ठहींदा। जो पावन ठहिया आहिनि उहे ई ठहींदा। हलदे हलदे माया चमाट मारे हिकदमि किराए ॾींदी आहे। माया बि हिकदमि कम दुस्तर न आहे। 8-10 वर्ष पवित्र रहिया, पवित्रता ते झगड़ो थियो, ॿियनि खे बि किरण सां बचायो, पोइ ख़ुदि ई किरी पई है न। अहिड़ो नशो चढ़ी वेंदो आहे त ख़ुदि ई किरी पई आहिनि। तक़दीर चईंदी आहे न, तक़दीर चईंदा आहिनि न, बाप जो ठही करे पोइ माया जो ठही वेंदा त दुश्मन थी विया न। पोइ त ख़ुदा दोस्त जी बि कहानी आहे न। हिकु बाप अची करे ॿारनि खे प्यारु कंदा आहिनि, साक्षात्कार कराईंदा आहिनि। बिगर कोई भक्ति करण जे बि साक्षात्कार थींदो आहे। बाप अची करे ॿारनि खे प्यारु कंदा आहिनि, साक्षात्कार बि कराईंदा आहिनि। बिगर कोई भक्ति करण सां ई साक्षात्कार थींदो आहे। त दोस्त ठाहियो आहे न, ख़ुदा खे दोस्त ठाहियो त बिना महिनत सभु कुझु प्राप्त थी वेंदो। केतिरा साक्षात्कार थींदा हुया, पोइ जादू सम्झी हंगामो करणु लॻिया त बंदि करे छॾियो। पोइ पिछाड़ी में ॾाढा साक्षात्कार कंदा रहंदा। अॻियां केतिरो मज़ो हूंदो हुयो न, उहो ॾिसंदे ॾिसंदे बि केतिरा कट थी विया। भट्टी में कोई ईट पकी करे निकिती, कोई कुझु कची रहिजी वई, कोई त हिकदमि ई टुटी पई। केतिरा हली विया। हाणे उहे लखपति करोड़पति ठही विया आहिनि। सम्झंदा आहिनि असां त स्वर्ग में वेठा आहियूं। जेका टुटी करे हली विया न, अहिड़ी तपस्या कनि त कुझु त प्राप्त थींदो। त कलयुगी दुनिया में लखपति करोड़पति थी करे वेठा आहिनि। सम्झंदा आहिनि असां स्वर्ग में आहियूं। हाणे स्वर्ग हिते कीअं थी सघंदो आहे? स्वर्ग हूंदो ई आहे नई दुनिया में। स्वर्ग हिते त कलयुगी दुनिया। स्वर्ग मतिलबु सदा सभु शुद्ध पवित्र चीज़, पवित्र दुनिया। उहो त सतयुग में स्वर्ग त नई दुनिया में ई हूंदो न। अच्छा, मीठी मीठी सिकी लॾे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनि रूहानियुनि ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। धारणा जे लाइ मुख्य सार, पंहिंजी ऊची तक़दीर ठाहिण लाइ रहमदिल ठही पढ़णो बि आहे, ॿियनि खे पढ़ाइणो बि आहे। कॾहिं बि कंहिं आदत जे वश थी पंहिंजो रजिस्टर ख़राबु न करिणो आहे। कॾहिं बि कंहिं आदत जे वश थी करे पंहिंजो रजिस्टर ख़राबु न करिणो आहे। ॿियो आहे मनुष्य खां देवता ठहिण जे लाइ मुख्य आहे पवित्रता। इन करे कॾहिं बि पतित ठही पंहिंजी बुद्धि खे मलीन न ठाहिणो न, पंहिंजी बुद्धि खे मलीन न ठाहिणो। अहिड़ो कर्म न थिए जो दिलि अंदरि खाईंदी रहे ऐं असांखे पश्चाताप करिणो पए। अहिड़ो कर्म न करिणो आहे जो दिलि अंदरि खाईंदी रहे ऐं असां पश्चाताप कंदा रहूं। वरदाना बीज रूप स्थिति द्वारा सॼे विश्व खे लाइट जो पाणी ॾियण वारा विश्व कल्याणकारी ठहूं। बीज रूप स्थिति स्टेज सभिनि खां पावरफुल स्टेज आहे। बीज रूप स्टेज सभिनि खां पावरफुल स्टेज आहे। यही स्टेज लाइट हाउस जो कार्य कंदी आहे। इन सां सॼे विश्व में लाइट फैलाइण जे निमित्त ठहींदा आहियूं। बीज रूप स्टेज सां पूरे विश्व में असां लाइट फैलाइण जे निमित्त ठहींदा आहियूं।
जीअं बीज द्वारा स्वतः ई वृक्ष खे पाणी मिली वेंदो आहे, ईअं जॾहिं बीज रूप स्टेज ते स्थित थींदा आहियूं त विश्व खे लाइट जो पाणी मिलंदो आहे। लेकिन सॼे विश्व ताईं पंहिंजी लाइट फैलाइण लाइ विश्व कल्याणकारी जी पावरफुल स्टेज हुजे, बसि सर्व जो ई कल्याण थिए। इन जे लाइ लाइट हाउस ठहो, न कि बल्ब। हर संकल्प में स्मृति रहे कि असां सॼे विश्व जो कल्याण करण वारा आहियूं, पूरे ही विश्व जो ही कल्याण करण वारा आहियूं, न कि हिकु ॿिए जी, न कि हिकु मोहल्ले, हिकु शहर जो, पूरे विश्व जो ही कल्याण करण वारा आहियूं असां। स्लोगन आहे एडजस्टमेंट थियण जी शक्ति नाज़ुक समय ते पास विद ऑनर्स ठाहे ॾींदी। एडजस्ट कंदा हलो जीवन में त असांखे नाज़ुक समय में असां पास विद ऑनर्स थी वेंदासीं। अव्यक्त इशारा सत्यता और सभ्यता रूपी कल्चर खे अपनायो। परमात्मा प्रत्यक्षता जो आधार आहे सत्यता। सत्यता सां ई प्रत्यक्षता थींदी। हिकु स्वयं जी स्थिति जी सत्यता, ॿियो सेवा जी सत्यता। हिकु स्वयं जी स्थिति जी सत्यता कि मां आत्मा आहियां, ऐं सेवा जी सत्यता। स्वयं जी स्थिति बि कि मां आत्मा जी स्थिति हिकु रस आहे, हुन हिसाब सां सत्यता सां प्रत्यक्षता थींदी। हिकु स्वयं जी स्थिति जी सत्यता, ॿियो सेवा जी सत्यता। सत्यता जो आधार आहे स्वच्छता ऐं निर्भयता। सत्यता सच्चाई जे लाइ छा खपे? स्वच्छता ऐं निर्भयता। इन ॿिन्हिनि धारणाउनि जे आधार सां सत्यता द्वारा परमात्म प्रत्यक्षता जे निमित्त ठहो। इन ॿिन्हिनि धारणाउनि जे आधार सां सत्यता द्वारा परमात्म प्रत्यक्षता जे निमित्त ठहो। स्वच्छता और निर्भयता, इन ॿिन्हिनि धारणाउनि जे आधार सां सत्यता द्वारा परमात्म प्रत्यक्षता जे निमित्त ठहो। बाबा खे प्रत्यक्ष करण जे निमित्त ठहींदा। स्वच्छता और निर्भयता सां कहिड़ी बि प्रकार जी अस्वच्छता अर्थात जरा भी सच्चाई सफ़ाई जी कमी, कहिड़े भी प्रकार जी अस्वच्छता अर्थात जरा भी सच्चाई सफ़ाई जी कमी आहे त कर्तव्य जी सिद्धि न थींदी। अगर असां में कोई भी अस्वच्छता हूंदी, जरा भी सच्चाई सफ़ाई में कमी हूंदी, निर्भयता न हूंदो, त असांजो कर्तव्य सिद्ध न थींदो। इन करे सदा स्वच्छ मन रहे, बाबा सां असांजो बुद्धि योग जुड़ो रहे, निर्भयता हुजे, है न। सत्यता खे चइण जे लाइ बि त निर्भयता हुजणी खपे न। मन स्वच्छ, बुद्धि बाबा सां कनेक्शन में हिकदमि निर्भय थी करे सभ्यता पूर्वक सत्य ज्ञान के चओ, सत्य कर्तव्य करो, त ही त प्रत्यक्षता थींदी न, त ही कर्तव्य जी सिद्धि भी थींदी। छा करिणो आहे? स्वच्छता भी रखणी आहे। स्वच्छ मन हूंदो त बुद्धि बाबा सां, मन बुद्धि स्वच्छ हूंदो त बाबा सां कनेक्शन थींदो। बाबा सां कनेक्शन थींदो त निर्भय थी करे असां बाबा जो सत्य ज्ञान ॾेई सघंदासीं। बाबा जा सत्य जो श्रीमत आहे हुन ते असां हर कार्य करे सघंदासीं। तॾहिं ई बाबा जी प्रत्यक्षता थींदी ऐं सिद्धि स्वरूप थींदासीं, कर्तव्य जी सिद्धि थींदी। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो।